नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़ऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सब तारीफ़ूं अल्लाह जे लाइ, सब इबादतूं अल्लाह जे लाइ। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। त अल्लाह सुब्हानो ताला तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे, आबाद रखे, खोड़ सारियूं अवां सभिनि जे लाइ दुआऊं। अॼु जो जेको असांजो जेको मौज़ू आहे उहो आहे ईसाल सवाब जे हवाले सां। ईसाल लफ़्ज़ जी माना आहे पहुचाइणु, सवाब मतिलबु त सुठो बदिलो। जेके हिन दुनिया जे फ़ानी मां हलिया था वञनि उहे ॾाढा मुंतज़िर रहंदा आहिनि त असांजा जेके मिट माइट आहिनि उहे असांखे कुझु न कुझु मोकिलिनि। ऐं वक़्तु गुज़रण खां पोइ आहिस्ता आहिस्ता इंसानु पंहिंजे मिटनि माइटनि खे जेको आहे ओतिरे क़दुरु यादि नथो करे जेतिरे क़दुरु उनखे यादि करणु खपे। ईसाल सवाब मोकिलण जो काफ़ी घणा तरीक़ा आहिनि। क़ुर पाक पढ़ी करे बि मरहूमनि ॾे मोकिले सघिजे थो। पंहिंजा जेके नेक अमाल आहिनि उन्हनि जो सवाब बि मरहूमनि ॾे मोकिले सघिजे थो। जेतिरो थी सघे नफ़िल नमाज़ूं पढ़ी करे पंहिंजे मरहूमनि ॾे मोकिलिजे त उहे तमामु घणा क़ब्रनि में ख़ुशि थींदा आहिनि। अलाह जूं उन्हनि जे मथां रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल थींदियूं आहिनि। क़ुर पाक जुमे जे ॾींहुं अगरि सूर यासीन शरीफ़ वञी करे क़ब्रिस्तान में पढ़ी वञे त यकीन कयो उनजो तमामु घणो जेको मरहूमीन खे फ़ाइदो पवंदो आहे, अहले क़बूर खे तमामु घणो फ़ाइदो पवंदो आहे। सूर इख़लास 11 दफ़ा अलम शरीफ़ पढ़ी करे 11 दफ़ा अगरि सूर इख़लास पढ़ी करे मरहूमिन ॾे मोकिलियो वञे, जेकॾहिं दुनिया मां विया आहिनि उन्हनि खे मोकिलियो वञे, तमामु घणा उन्हनि जो बेनिफिट्स आहिनि, तमामु घणा उन्हनि खे फ़ाइदा पवंदा आहिनि। अलाह सुब्हानो ताला जूं तमामु वॾियूं उन्हनि जे मथां रहमतूं पवंदियूं आहिनि। असांखे घुरिजे जेतिरो थी सघे नेक अमाल जेके असां कयूं था पंहिंजी रूटीन में, जेके ज़िंदगी में उन्हनि जो सवाबु जेको आहे उन्हनि खे कोशिशि कयूं त ज़रूरु उहो उन्हनि खे मोकिलींदा रहूं। त क़ुर शरीफ़ हिकु ख़तमु जेको क़ुर शरीफ़ कढी करे अगरि 10 ॼणनि ॾे मोकिलियो वञे थो हिकु ख़तमु, त उहो हिकु माण्हूअ ॾे हिकु क़ुर शरीफ़ जो जेको आहे उन ताईं पहुची थो वञे। ऐं जेको पढ़ी करे मोकिले थो उन्हनि खे 10 माण्हुनि खे मोकिलियो अथई त 10 माण्हुनि जेतिरो क़ुर शरीफ़ जो जेको आहे सवाबु उन्हनि खे मिले थो। त जेको ईसाल सवाब करे थो, जेको मोकिले थो, उन जे मथां बि अलाह सुब्हानो ताला जूं रहमतूं ऐं बरकतूं, उन्हनि जे ख़ज़ाननि में काई कमी न आहे। जेतिरो थी सघे थो तव्हां चवंदा कयो त अलाह सुब्हानो ताला मां इहे जेको पढ़ियो आहे, जेको बि नेक अमल कयो आहे, इन जो सवाबु जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हदियो पेश कयूं था ऐं उहो क़बूल मंज़ूर फ़रमा। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे जेके बि हिन दुनिया मां हिन मां विया आहिनि त उन जे अमालनामे मां इहे नेक अमल शामिलु कयो वञे त अलाह सुब्हानो ताला पंहिंजी रहमत सां पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसीले सां उहो नेक अमाल जेके तव्हां उन्हनि खे मोकिलियो था, सदका आहे या जेको क़ुर शरीफ़ जो अमल आहे, हज आहे, जेको बि तव्हां नेक अमल कयो आहे उन्हनि खे मोकिलियो था त उन्हनि जो सवाबु तमामु घणो उन्हनि ताईं पहुचे थो। ईसाल सवाब जे हवाले सां काफ़ी रवायतूं बि असांखे मिलंदियूं। हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाण वटि असां बि हाज़िर थिया। हज़रत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु चईंसि या रसूल अल्लाह, मुंहिंजी अमड़ गुज़ारे वई आहे त बहितरीनु सदको या बहितरीनु कहिड़ो सदका जारी आहे उनजे लाइ मां कहिड़ो कयां। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाणीअ जे लाइ चयो त पोइ उन खूह खोटायो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इजाज़त वठी करे उन ते जेको आहे पंहिंजी माउ जे लाइ जेको आहे सदका जारी आहे, नालो बि लिखाईं त साद जी अमड़ जे लाइ, साद जी माउ जे लाइ। ईअं काफ़ी असांखे रवायतूं मिलनि थियूं त जेतिरो थी सघे असांखे घुरिजे त जेके असांजा पीढ़ी प्यारा जिन असां ते अहसान कया, असां सां 2-3 ॾींहं गुज़ारनि, ज़िंदगी जा कुझु लम्हात असां सां गुज़ारनि, असांजा दोस्त आहिनि, असांजा रिश्तेदार आहिनि, असांजा तमामु घणा वेझा जेके आहिनि उहे वञनि था हिन दुनिया मां, त उन्हनि खे मुंतज़िर रहंदा आहिनि त हे कुझु न कुझु सवाबु कुझु न कुझु असांखे मोकिलींदा रहनि। जेतिरो थी सघे तव्हां पंहिंजा जेके नेक अमाल आहिनि उहे कोशिशि करे इहे अल्फाज़ अदा कंदा कयो त मां हुनजो सवाबु जेको आहे उन्हनि खे मोकिलियां थो त बिज़ने अलाह सुब्हानो ताला उन्हनि ताईं उहो पहुचे थो। उहे तमामु घणो ख़ुशि थींदा आहिनि त मूं जेको आहे पंहिंजे मिट माइट जेको आहे मोकिलियो आहे। त हिकिड़ो अलाह जो प्यारो जेको आहे हिकिड़े क़ब्रिस्तान में वेंदो आहे, उते हिकिड़ो टपाली ईंदो आहे ऐं उहो ख़त जेको आहे सभिनि खे ॾिए थो ऐं सभु उन सां ख़ुशी सां वठनि था। के वञी जिन ख़त न आया आहिनि जंहिंजे नाले ते उहे रोईंदा वापसि वञनि था। त हिकिड़ो हमराह उते रिलैक्स वेठो हुयो त उनखां अलाह वारे उनखां पुछा कयो त ॿिया भॼनि था उनखां वठनि था, तूं नथो वञी उन्हनि खां वठणु, छा माजरो आहे? त उन चयो त मुंहिंजो पुटु हाफ़िज़ क़ुर आहे, उहो मूंॾे क़ुर पाक पढ़ी करे मोकिलींदो आहे, मूंखे उन्हनि जो सवाबु मिले थो। हे जेके उन्हनि ॾे वञनि था पटे वारे ॾे या टपाली ॾे जेके वञनि था ख़त खणी जेको आयो आहे, त इहे उहे सदकात आहिनि, उहे ख़ैरातूं आहिनि, उहे निमाज़ूं आहिनि, उहे सवाब आहिनि जेके मिटनि माइटनि उन्हनि खे मोकिलियो आहे त उहे ख़ुशि था थियनि। जिन खे पंहिंजे मिटनि माइटनि विसारे छॾियो आहे उन्हनि खे कुझु न आहे त उहे ग़मगीन ऐं उदास थियनि था, मूंखे पंहिंजो पुटु मोकिले थो। ऐं जॾहिं अलाह वारो वञे थो बाज़ार में, वाक़ई हिकिड़ो हाफ़िज़ क़ुर आहे ऐं खीर विकिणे थो, उनखां पुछा थो करे त हाफ़िज़ साहब तव्हां हे पढ़ी रहिया आहियो, उन जो छा तव्हां कंदा आहियो, कीअं आहे? त उहो फ़रमाए थो त
त साईं मां क़ुर शरीफ़ पढ़ंदो आहियां जॾहिं टाइम मिलंदो आहे। इन खां पोइ मां जेको पढ़ी करे पंहिंजे वालिद साहिब खे उनजो हदियो कंदो आहियां, उनजो सवाबु या इसाले सवाबु कंदो आहियां। त हुन फरमायो त बेशक तूं जेको पढ़े थो तुंहिंजे वालिद साहिब वटि पहुचे थो। कुझु अरसे खां पोइ वरी उहो अलाह वारो क़ब्रिस्तान में वञे थो ऐं उते वञी करे ॾिसे थो त उहो बि हमरा जॾहिं पहिरियां क़ुर शरीफ़ जो ख़तमु ईंदो हुयो, सवाबु ईंदो हुओ, उहो बि जेको आहे उन ख़त वठण वारे ॾे वञे थो, भॼे थो, उन टपाली ॾे वञे थो, पर उनजे नाले जो कोई ख़त न आयो आहे ऐं इहो उदास थी वञे थो। अलाह वारो हुनखां पुछे थो त पहिरियां त तूं ॾाढो रिलैक्स वेठो हूंदे ऐं हाणे छा ॻाल्हि आहे, छो परेशान आहे? त चयईंसि त मुंहिंजो पुटु जेको आहे गुज़ारे वियो आहे हिन दुनिया मां, एक्सीडेंट में गुज़ारे वियो आहे, मूंखे हाणे कोई बि मोकिलण वारो न आहे, कोई मूंखे रिश्तेदार जेको आहे सवाबु मोकिलण वारो न आहे। त तमामु घणो मुंतज़िर रहंदा आहिनि जेके मरहूमिन हितां वञनि था। असां इन दुनियादारी मां कोशिशि कयूं था त बैंक बैलेंस जमा कनि था, बंगला महल माड़ियूं, इहे संगतियूं, इहे सभु हिते छॾे वेंदासीं। जेसि ताईं जिस्म में साहु आहे, असांजा बैंक बैलेंस, असांजूं महल माड़ियूं, असांजियूं कमायूं, असांजियूं ज़मीनूं, सभु कुझु हिते रहिजी वेंदियूं। उन्हनि जो साथ असांजे साह ताईं आहे। बाक़ी रहियो दोस्त यार मिट माइट, इहे असांखे क़ब्र ताईं साथ ॾियनि था। क़ब्र ताईं पहुचण खां पोइ इहो बि साथ दफ़नाए करे छॾे करे हलिया वञनि था। पोइ जेको क़ब्र में सिर्फ़ु तन्हाई आहे ऐं हिनखे सिर्फ़ु उहा संगत कमु ईंदी जेके आमाल नामा हिन उते पंहिंजे दुनिया में जेके कमाए आयो आहे। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत कई हूंदई, अल्लाह अल्लाह जे रसूल जी जेको आहे शरीयत जी पासदारी कई हूंदई, नाफ़रमानी न कई हूंदई, नेक अमल कया हूंदई, चङायूं कई हूंदई, त उहे सभु उनखे उते अॻियां अची वेंदियूं ऐं उनजी जन्नत जेको आहे बाग़ बहार थी वेंदी। अगरि नाफ़रमानी कई हूंदई कंहिं बि तरीक़े सां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी, त उहो ख़ुदा न ख़्वास्ता ईअं न थिए त क़ब्र जेको आहे जहन्नम जो मंज़र जेको आहे पेश करे। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि फरमायो आहे त कोशिशि कयो मग़फ़िरत जी दुआ कंदा कयो। इंसान सां जेके अमल उते जारी रहंदा त उहे सदक़े जारी आहे। कहिड़ी बि क़िस्म सां सदक़े जारिया कोशिशि कयो पंहिंजी ज़िंदगीअ में इहतमाम करे वञो, सदक़े जारिया करे वञो। कंहिं ग़रीब मिसकीन खे को रोज़गार खोलाए ॾेई वञो, कंहिं मस्जिदियूं वॼाए वञो, मस्जिदनि में पैसा ॾेई वञो, मदरसनि में पैसा ॾेई वञो, त उते अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो जेको दीन आहे उहो उते पढ़ायो वञे। जेतिरो नेकी थी सघे थी उहो कयो। ऐं पाणी जा वाटर कूलर्स आहिनि, माण्हू तव्हांखे इलाही घणी मूंखां वधीक नॉलेज हूंदी, तव्हांखे ख़बर हूंदी, ज़रूरु तव्हांखे थोरो सम्झाणी जे हिसाब सां उहो बि सदक़ा जारिया क़ब्र में कमु अचे थो। ॿियो नाफ़िया इल्मु जेको आहे इंसान खे उहो बि क़ब्र में कमु अचे थो। ऐं ॿियो साले औलाद जेकी छॾे वञे थो, जेकी मग़फ़िरत जी दुआ करे थी उन मरहूम जे लाइ, त उहो तमामु घणो अल्लाह सुब्हानो ताला उनखे उते फ़ाइदो थो ॾिए। पंहिंजी औलाद खे कोशिशि कयो, पंहिंजी औलाद खे बाअदब बणायो, बा इख़लाक़ बणाइण में इख़लाक़ियात सेखारियो। हीअ वक़्तु जेको आहे ईअं न विञायो, पंहिंजी औलाद खे गाफ़िल न बणायो। तव्हां ई उन्हनि जा वली वारिस आहियो, तव्हां ई हिन दुनिया में उन्हनि खे परवरिश करायो था। अल्लाह साईं जी मदद सां कोशिशि कयो पंहिंजी औलाद खे ऐं पाण बि सही राह ते हलियो। ईअं न थिए त पोइ निमाणा नेण खणी करे उतां वेठा हुजऊं। ओ सुती क़िस्मत निंदरों मां जगा न सघियुमि, सुती क़िस्मत निंदरों मां जगा न सघियुमि। ओ सुहिणो मदनी माही मां मना न सघियुमि, सुती क़िस्मत निंदरों। ओ मुंढदी चंदरी हुयमि त मां रुलंदी रहियमि, ओ साईं जे दर न लॻमि त मां भुलंदी रहियमि। ओ गंढ खुलंदी गई अमल किरदे गयमि, ओ पलो ख़ाली थिया कुझु बचा न सघियमि, सुती क़िस्मत निंदरों। किथे ईअं न थिए त पोइ सिर्फ़ु पछतावा या चहंज में पवनि। दुनिया जे वक़्तु हालात जा ॾिसो था त मोबाइल माण्हुनि खे एतिरो त नफ़्सा नफ़्सी में विझी छॾियो आहे जो पंहिंजी ज़ात इंसान खे यादि न आहे, मिट माइट यादि न आहिनि, त मरहूमिन खे इंसानु एतिरो विसारे वेही रहियो आहे। हो मुंतज़िर आहिनि त अलाह करे असां ॾे को नफ़ो मोकिलनि, अलाह करे असां ॾे को फ़ाइदो मोकिलनि। अलाह फरमाए, अलाह जो फरमान आहे त जेको बंदो अगरि को फ़ी सबीलिल्लाह हिकु गिलास पाणी जो बि पंहिंजे मरहूमिन जे नियत करे मोकिले थो त अल्लाह सुब्हानो व तआला उनखे उते आबे कोसर जेको आहे पीआरे थो। ऐं को बि जोड़ो को वॻो कंहिं ग़रीब मिसकीन माण्हू खे तव्हां पंहिंजे मरहूमनि जे नाले ते ॾियो था, ईसाले सवाबु कयो था, अल्लाह सुब्हानो ताला उहो बि उन ताईं जन्नत जो वॻो बणाए करे उनखे पेश करे थो। असां हिन दुनिया में हथे ख़ाली आया आहियूं, हथे ख़ाली वेंदासीं। हिन दुनिया में असां हमेशह लाइ न आया आहियूं। असांजो हिते जेको स्टे आहे तमामु थोरा बार बार हिते असां न ईंदासीं।
जेके मिट माइट आहिनि, जेके पिरी प्यारा आहिनि, उन सां रिश्ता सुठा रखो। जेके हलिया विया आहिनि उनजी मग़फ़िरत जी दुआ कयो। अल्लाहुम्मा अग़फ़िर ली वल वालिदैया वल मोमिनीन वल मोमिनात वल मुस्लिमीन वल मुस्लिमात। हे यार दोस्तार हमेशह न रहंदा। मियां मोहम्मद बख़्श जूं कुझु सिटूं आहिनि, उहे अव्हांजे नाम कयूं था। सदान बागे बुलबुल बोले, सदान बाग बहारां, सदान मापी हुस्न जवानी, सदान सोहबत यारां। सदाईं यारनि जी सोबत न रहंदी, सदाईं मिट माइट हे कुराड़ा असां सां गॾु न हूंदा। कोशिशि कयो पंहिंजे कुराड़नि सां मोहबत कयो, पंहिंजे कुराड़नि खे उन्हनि जी इज़त कयो, पंहिंजे मिटनि माइटनि जी इज़त कयो। मतां उहे हलिया वञनि, मतां असां हिन दुनिया मां हलिया वञूं। जेतिरो थी सघे हिन दुनिया में नेक अमल करे वञूं। पोखणी ताकी पोख जेसीं पाणीअ अथई ॿार में, वटिबी वेंदी निकिरी सुकी थींदी सोक, जॾहिं लुणंदी लोक तॾहिं सिकंदे वेठो संग खे। कणे मंझ करार हेकांदा हुआ संग में, गाहे गाह फिराक जो कयूं धारो धार, न ॼाण बिहार त वरी केरु मिलंदो कंहिंसां। उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजी कुझु ॻाल्हियूं सम्झ में आई हूंदी, का ॻाल्हि ख़राबु लॻी हुजे त हुन सां माज़रत। वाख़िरु दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।